एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त समूरे सिंध जियां 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सॾ खे हिंदू बिरादरी पारां मंदिर में सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां पूजा पाठ करे सिंध धरती जे लाइ दुआऊं कयूं वयूं। इन मौक़े ते अॻुवाण जो चवणु आहे त अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करियूं था, जेके सिंध जी सकाफ़त खे झर जंग में उजागर कयो ऐं सिंध जे मसइलनि खे आला ऐवान ताईं रसाए उन खे हल कयो। असीं वचन वरजायूं था त क़ौमी काज अवामी न्यूज़ सां गॾु भरपूर अंदाज़ सां मल्हाए सिंध जा हलाली पुट थींदासीं। सिंध तो में साह असांजो, तइलीम खां चाह असांजो, इन तइलीम ते ई असांजो नाज़ नखरो आहे। तइलीम हूंदी त सभु कुझु करे सघंदासीं। ऐं ख़ासि करे असां हिंदू कम्यूनिटी खे अर्ज़ु कयूं था त वधि सां वधि इन तइलीम ते ॿारनि जो, ॿियनि जो, जेके बि अबोज आहिनि, कहिड़ी बि कम्यूनिटी जा आहिनि, उहो तइलीम ॾियाराइनि ॿारनि खे। ऐं सिंध ते असांजो साह आहे, तइलीम सां बि साह आहे, प्रेम ऐं प्यारु आहे, इहो असांजो फूले फले। अवामी न्यूज़ जो असीं ख़ासि करे थोराईंदा आहियूं जो असां ते इहो एसी ताईं असां ताईं अचनि था, असांखे ॿोलियूं अॻिते ताईं पहुचाइनि था, असांजो दर्द दुख ॿुधनि था ऐं ॿुधाइनि था। सिंध तो ते साह असांजो, तइलीम ताईं चाह असांजो। अब्दुल रज़ाक जेको राजपूत अवामी न्यूज़ वारनि जे तरफ़ां जेको ॾियारो मल्हाइनि पिया 5 तारीख़ ते, इन में असांजे सभिनी जो, सिंधियुनि जो, हिंदुनि जो, सभिनी जो साथ आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। सिंध तो में साह असांजो, तइलीम सां चाह असांजो। अवामी न्यूज़ सां गॾु अब्दुल रज़ाक राजपूत सां गॾु असीं हिंदू सभु ही जेको ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, एकता जे लाइ असीं दुआ घुरे। पाकिस्तान ज़िंदाबाद। सिंध तो में साह असांजो, तइलीम खां चाह असांजो। असीं अवामी न्यूज़ वारनि जा थोराता आहियूं जेको अची असांजे मेले जो, ॾाढे भोजपुरी ऐं ॾाढे मालपुरी साहिब जो हिन वरसी में आहे ऐं असांजे मीडिया ताईं असांखे पहुचाइण लाइ हिननि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। में असांखे वॾी सहूलियत हिकिड़ी पैदा थी आहे। 5 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो अचे पियो, उन ते बि असां तमामु बहितरीनु नमूने सां मल्हाईंदासीं ऐं इन साईं जे ॾियारे खे बि असीं VIP नमूने सां, सुठे नमूने सां मल्हाए रहिया आहियूं ऐं मीडिया वारनि असांखां तमामु सुठे नमूने सां कोऑपरेट कयो आहे। अवामी न्यूज़ जे CEO अब्दुल रज़ाक राजपूत साहबु तमामु ख़ुशी थी। हर साल जीअं हिन साल बि 5 डिसंबर ते हिकिड़ो सकाफ़ती ॾियारो ने उनवान जेको स्लोगन जेको रखियो आहे न, सिंध तो में साह असांजो, तइलीम सां ऐं चाह असांजो, तमामु बहितरीनु। तइलीम जी हींअर जेतिरी सिंध में माना कमी आहे न, उन जे हिसाब सां तमामु प्यारो स्लोगन रखियो आहे। ऐं असीं हिंदू बिरादरी जेको अब्दुल रज़ाक साहब ऐं अवामी न्यूज़ जी टीम सां गॾु ई गॾु आहियूं। इंशाअल्लाह असां इहो ॾियारो 5 डिसंबर जे हींअर असीं वरसी में बि इहो सकाफ़त जी इहो सेटिंग तयारियूं असीं करूं पिया। ईद जो समां लॻो पियो आहे ऐं तइलीम जे हवाले सां असां माना इहो जेको मुरीदनि में हींअर आहियूं, असांजे मुरीदनि में बि तइलीम जी जाम खुटताई आहे, उहो बि हींअर इहो ई पैगाम ॾियूं पिया ऐं उनजो वॾो फ़ाइदो थींदो 5 डिसंबर ते। उन हवाले सां हींअर इहो असां हर कंहिंखे असीं ॿुधायूं बाबा तइलीम ते वधि में वधि ध्यानु ॾियो। वरी अब्दुल रज़ाक साहब जेको इहो स्लोगन रखियो आहे न, सिंध तो में साह असांजो, तइलीम सां ऐं चाह असांजो, तमामु प्यारो रखियो आहे। हींअर अशद ज़रूरत आहे ऐं 5 डिसंबर इंशाअल्लाह गॾु आहियूं अब्दुल रज़ाक साहब जा अवामी न्यूज़ जी टीम सां गॾिजी सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। हिंदू बिरादरी इहो सिंध में त असांजो साह ई आहे, हमेशह रहंदो। पाकिस्तान आहे त असीं आहियूं, सिंध आहे त असीं आहियूं ऐं असीं ख़ुशहाल माना ख़ुशकिस्मत आहियूं। असांखे पाकिस्तान मिलियो, हिंदू बिरादरी पंहिंजो जेको बि ॾियारो आहे मज़हबी अक़ीदे एतिराम सां आज़ाद सां मल्हाए पियो ऐं पाक फ़ौज लाइ दुआ आहे, मुल्क लाइ दुआ आहे, सभिनी लाइ दुआ आहे। जी सिंध में साह असांजो, तइलीम सां आहे, चाह असांजो। ठीकु है, जीअं त अॼु मूं टोपी पाती आहे। ठीकु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।